अस्सलाम वालेकुम गाइस, कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उम्मीद तो कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। असांजो रिएक्शन कीअं थियूं लॻनि वीडियोस तव्हां असांखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो। ऐं हिन खां अलावा तव्हांखे कंहिं टॉपिक ते रिएक्शन खपे त असांखे तव्हां ॿुधाइजो, हलूं था रिएक्शन जी तरफ़। तव्हांखे इंतज़ारु न कराईंदासीं। हाणे ही वीडियोस ॾिसो, क्रिएटिव वीडियो हिकिड़ी ठाही अथनि। असांखे अहिड़ियूं वीडियोस पसंदि ईंदियूं आहिनि। बाक़ी सिलोमो हे हो इहे त हर को थो ठाहे, पंहिंजो टैलेंट हिकिड़ो क्रिएटिविटी ॾेखारियो। हाणे हिकिड़ो सस्पेंस में हलिया वियासीं, हुन टोले सां छा थींदो। हिते ई परेशान थी वियो। तव्हांखे बि असांजे रिएक्शन में पंहिंजूं वीडियोस जे तव्हां टिकटॉक ठाहींदा हुयो एड कराइणियूं अथव त असांखे तव्हां फेसबुक ते मैसेज कयो। फेसबुक पेज जो जेको असां पेज ठाहियो आहे हुनजी लिंक असां डिस्क्रिप्शन में ॾींदासीं, हुन ते असांखे मैसेज कयो। वो टिकटॉक पर आए हैं थोड़ी दूर। हल बणा एॾी कांच सॼे खानदान जी बणा एॾो त खमीसूं वॻा ठही वञनि। जलने वाले तो जलते रहेंगे। हाँ। माण्हू कांचुनि में गेरूं हणंदा आहिनि, ए त बणा हितां खमीस में बि कोई पंहिंजो हथनि वारी साइड खां गुंज ई गुंज सवा लख लाइक छा आहे वीडियो त मूंखे सम्झ में नथी अचे छा ठाहियो अथई। शंट आयो अथई रो ॿियो छा। हे पंहिंजो अच्छा जेकी अली हैदराबाद सां गॾु हूंदी आहे। वाह यार माशाल्लाह। इन ही साहब डांस ॾिसो। वाह यार 1,08,000 लाइक डिजर्व थो करे, अञा मथे डिजर्व थो। मुमताज मलाई एंड हयाती बार थी पई आ, यतीम को बार थी पई आ, असां माण्हू सफ़ा सादा यार दुनिया केॾी होशियार थी पई आ। जियो ज़बरदस्त। कमेंट में लाज़मी ॿुधाइजो तव्हांखे शान शरई शाइरी कीअं थी लॻे। असांजी वीडियोस जूं पंहिंजो रिएक्शन हिते ख़तमु थी वियूं। सो गाइज़ असांखे इजाज़त ॾियो, असां हलूं था। इन खां पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल जे आइकन खे दबायो, असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं अची वञे। अल्लाह हाफ़िज़।